सुजावल में तिलके जाति जे रहवासी जो एहतजाज। जाति में ज़मीन के खाते जी जेली साज़ वधी वई। बासर माण्हू असांजे ज़मीन जो रिकॉर्ड में फेराफेर करण की कोशिश में रुधल। गैर कानूनी रिकॉर्ड में तब्दीली नाहे कई वई। जाति तिलके जे ॻोठ मौलवी मोहम्मद ख़ासकेली जे रहवासी मोहम्मद पुट मूसा ख़ासकेली प्रेस क्लब सुजावल अॻियां एहतजाज कंदे चयो त दे केटी मवाली रेती में मुंहिंजी मरूं वालद जी सर्वी नंबर 139, 140, 141 एराज़ी 14 एकड़ 32 गुंटा रिकॉर्ड में दाख़िल थियल आहे। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त मूंखे ख़बर पई आहे त नाले अला बख्श आयो ख़ासकेली अमीर बख्श रामू फ़रियाद करे जेली साज़ वसीले उहो खातो संदन नाले करण की कोशिश में रुधल आहिनि, जेका असां सां नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त बासर माण्हू समेत रेवेन्यू अमले जी वॾी गैंग आहे जेकी अहिड़ा जेली खाता पुराणी तारीख़नि में कराया आहिनि। केतिरा ई मुक़ामी ज़मीनदार अहिड़ा जेली साज़ जो शिकार थी चुका आहिनि। हिननि DC सुजावल मुख्तियार जाति खां मुतालबो कयो संदसि रिकॉर्ड अहिड़ी गैर कानूनी फेराफार थियण न ॾिनी वञे ऐं रिकॉर्ड जो तहफ़ुज़ कयो वञे। रिपोर्ट राज़ पठान, शाहीन न्यूज़, सुजावल।